अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार अली सतो यूट्यूब चैनल। द सिंध कोऑपरेटिव सोसाइटी एक्ट 2020 एंड द रूल्स 2020 जे अचण खां बाद में सिंध सूबे जे अंदरि जेके बि रजिस्टर्ड कोऑपरेटिव सोसाइटीज़ आहिनि, सभई जेके कमु कंदियूं, पंहिंजो बिज़नेस रन कंदियूं या अफेयर्स जेका हुननि जा हलंदा, उहे इन एक्ट जे तहत ई हलंदा। इन एक्ट ऐं रूल्स जे ख़िलाफ़ कमु कंदड़ हर सोसाइटी वायोलेशन जे ज़िमरे में ईंदी ऐं हुन जे ख़िलाफ़ कार्रवाई थी सघे थी। इन हवाले सां मां सिंध जे अंदरि बल्कि हैदराबाद कासिमाबाद तालुके जे अंदरि हिकु सोसाइटी जेका स्वी गैस एग्जीक्यूटिव कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जे नाले सां रजिस्टर्ड आहे कोऑपरेटिव डिपार्टमेंट में, उन जे हवाले सां मां ज़िक्र कंदो हलां त उहा सोसाइटी 2007 में त रजिस्टर थी। हिन कानून जे अंदरि मां तव्हांखे कोट कराईंदो हलां त रूल 18 द सिंध कोऑपरेटिव सोसाइटी रूल्स 2020 जो रूल 18 तव्हां पढ़ंदो त हर सोसाइटी जे अंदरि तक़रीबन 16-17 रजिस्टर्ड या किताब जेके अकाउंट्स जेके आहिनि उहे मेंटेन थींदा आहिनि, उहे रखबा आहिनि। जीअं आम तौर ते हर कारोबार जो हर बिज़नेस जे हवाले सां रिकॉर्ड मेंटेन थींदो आहे त केतिरा मेंबर आहिनि, केतिरा डेथ थिया आहिनि, केतिरनि मेंबरनि जी अलॉटमेंट थी आहे, केतिरी प्रॉपर्टी आई आहे, केतिरो माण्हुनि पैसा ॾिना, केतिरनि मेंबर पंहिंजा प्लाट अॼु ॾींहं ताईं रखिया आहिनि, पाण वटि रखिया आहिनि, केतिरा खपाया आहिनि ऐं उन्हनि जी कास्ट वग़ैरह जेका ट्रांसफ़र फ़ी वग़ैरह आहे केतिरी जमा थी आहे, कहिड़े मद में जमा थी आहे, सोसाइटी जे अंदरि मेंटेनेंस ते केतिरो ख़र्चु थियो आहे, लाइट ते केतिरो ख़र्चु थो थिए, डेवलपमेंट ते केतिरो ख़र्चु थो थिए, यानी हर क़िस्म जे ख़र्च अख़राजात जे हवाले सां इनकम एंड आउटपुट जेको आहे इनकम एंड एक्सपेंसिस जे हवाले सां जेको ख़र्चु थिए थो या जेतिरी इनकम अचे थी, उन सभिनि जो रिकॉर्ड रजिस्टरनि जे अंदरि मेंटेन करिणो आहे, न कि कंप्यूटर जे अंदरि। रजिस्टर जे अंदरि जेके आहिनि 16-17 रजिस्टर जेके आहिनि उहे जेका ऑफिस में रखिया वेंदा। कंहिं वक़्त बि इंस्पेक्शन आम माण्हू करे सघे थो, बाबा फलाणो रजिस्टर खोलियो, फलाणो रजिस्टर खोलियो, फलाणे अकाउंट जी मूंखे डिटेल जो रजिस्टर जो मां पढ़ा कया, या जॾहिं बि इंस्पेक्शन थींदी त उन ते नोट लॻंदा त केतिरा सॼी आम तौर ते हर इदारे जो हर कंपनी जो जेका इंस्पेक्शन वग़ैरह थींदी आहे, इंटरनल ऑडिट हुजे, एक्सटर्नल ऑडिट हुजे, उहो सभु शइ थींदी आहे। लेकिन हिन जो को ऑडिटरी, लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ जेका स्वी गैस कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जेका वाधूआ रोड कासिमाबाद हैदराबाद में आहे, जंहिं ते 14-15 साल हिकु नफ़ीस क़िस्म जे इंसान खे हिननि इस्तेमालु कयो आहे, जेको मोहम्मद अकरम शेख साहिबु आहे। तमामु नफ़ीस क़िस्म जो ऑफिसर स्वी गैस जो रहियो आहे, शरीफ़ क़िस्म जो माण्हू ऐं ईमानदार ऐं दिलि में न रखण वारो माण्हू, यानी दिलि जो खुलियल इंसान जेको आहे उनखे हिन अमीन पटेल इस्तेमालु कयो आहे। हिन अमीन पटेल फिनांस जो जेको सिस्टम हुयो उहो सॼो पंहिंजो 2007 खां वठी 2021-22 ताईं हुन सॼी फिनांस खे पाण डील कयो आहे। हिन लखे न पर करोड़ रुपयनि जी करप्शन कई आहे। हिन वसंदनि जेके मारवाड़ आहिनि, जेके हिते रहनि था, जेके रहवासी जेके मेंबर आहिनि, उन्हनि सां जेका ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे, मां सम्झा थो त हिन ते को कहर को नाज़िल थिए, बाक़ी ॻाल्हि वॾी आहे। इन हवाले सां मां इहा बि ज़िक्र कंदो हलां त कोऑपरेटिव जेको सोसाइटीज़ एक्ट 2020 ऐं रूल्स 2020 जो जेको रूल 18 मां तव्हांखे ॿुधायो, इन हवाले सां हिन अमीन पटेल खां छाजे करे त हीअ अमीन पटेल सॼी सोसाइटीअ खे डील थो करे ऐं ॿिया जेके मैनेजमेंट जा मेंबर आहिनि उन्हनि जी बि नाहाली तव्हां ॾिसो त कंहिं बि अॼु ॾींहं त हिन खां इहो कोन पुछियो आहे त 16-17 रजिस्टर आहिनि किथे। हिकु रजिस्टर मेंटेन थियल कोन्हे को, हिकु रजिस्टर मेंटेन थियल कोन्हे को, रिकॉर्ड वरितल ई कोन्हे को। लेकिन मां सम्झा थो त जेकॾहिं तव्हां हुनजी इंस्पेक्शन कंदो या जेकॾहिं को माण्हू हिन ते को ओवरटेक जॾहिं डिपार्टमेंट कंदो त हर हिकु शइ जी ख़बर पइजी वेंदी त हिन USB जे अंदरि, कंप्यूटर में USB जे अंदरि हिकु 2-3 छोकिरा विहारे करे उन USB जे अंदरि वेही करे इहो सॼो ड्रामो रचाइण जी कोशिशि कई आहे त जॾहिं भॼी वञे या उन कंप्यूटर खे ख़राबु करे ऐं सिस्टम खे डैमेज करे छॾे। हीअ सम्झे थो त इन डैमेज करण सां या सिस्टम खे ख़राबु करण सां, कंप्यूटर मां रिकॉर्ड खे उॾाइण सां या उन में मैनेजमेंट करण, टेम्परिंग करण जे सां मुंहिंजी का जान छुटी वेंदी, जेल मां बची वेंदुसि। लेकिन कानून जी वायलेशन करणु केॾो वॾो ॾोह आहे। हिन रूल्स ऐं रेगुलेशन्स खे छॾे करे या जेको एक्ट आहे उन जे सेक्शन्स खे वायलेट करे हीअ चवे थो त मां रूल 18 जी अगरि वायलेशन कई सिंध कोऑपरेटिव सोसाइटी रूल्स 2020 जी, त छा थी वियो? यानी 16-17 रजिस्टर मां गुम करे छॾिया, वठां ई न, मेंटेन ई न कया। अरबे रुपयनि जी प्रॉपर्टी, माण्हुनि जी लखनि करोड़नि जा प्लाट वरितल, टोटल अरबे रुपयनि जी प्रॉपर्टी जो हिकु रजिस्टर मेंटेन थियल कोन्हे। करप्शन जी इंतिहा ॾिसो, इहा मेगा करप्शन आहे, नंढी करप्शन कान्हे का। सोसाइटी जे सभिनी मेंबर खे गुज़ारिश कयां थो त सभई हिन जे ख़िलाफ़ु धरणा हणनि, मुज़ाहिरा कनि। जेसीं ताईं हिन खे जेल न मोकिलनि तेसीं ताईं सुकून जो साह न कनि। तव्हांजे नसलनि जो, तव्हांजे पोयरनि जो मुस्तक़बिल ख़राबु थियण जो ख़दशो आहे। हीअ रिकॉर्ड, हिन रिकॉर्ड कंहिं बि तरीक़े सां तव्हांजो मेंटेन न कयो। डबलिंग फाइल, सीनियर ऑफिसरनि सां धोखा,
ऐं मैनेजमेंट जा सभई मेंबर हिन सां मुलव आहिनि, सवाइ हिकु शख़्स जंहिंसां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे, जंहिंसां मां तमामु घणो वेझो थी रहियो आहियां, जंहिंखे मां सम्झां थो ज़ाती तौर ते तमामु बहितरीनु इंसान आहे, मोहम्मद अकरम शेख साहब, जंहिंखे जनरल सेक्रेटरी 13 साल हिन रखे करे इस्तेमालु कयो। जेकॾहिं 2022 जे अंदरि इलेक्शन न थिया त अञा बि हिन ग़रीब शरीफ़ इंसान खे अञा बि इहा को इस्तेमालु करे ऐं चवे हा त बाबा अकरम शेख साहब इहो कमु कयो आहे सेक्रेटरी, उहो मुंहिंजो को ॾोह कोन्हे को। फ्रंट मेन हीअ आहे, फ्रंट मेन हीअ आहे, हिन जा अकाउंट चेक कया वञनि ऐं हिन जे फैमिलीअ जा अकाउंट चेक कया वञनि, हिन जूं गाॾियूं चेक कयूं वञनि, हिन जे घरनि जा नंबर नोट करे, हिन जा शेयर्स NIC ते हिन खे डिटेल सॼी पुटनि जी ॿियनि जी सभिनि जी सॼी फैमिली मेंबर्स जी रिश्तेदारनि जा हिन जा अकाउंट जल्द अज़ जल्द जेके आहिनि मां इंशाअल्लाह ताला पंहिंजे सोसाइटी जे मेंबरनि सां कुझु मेंबरनि सां जेके इफेक्टी आहिनि उन सां मिली करे FIA खे एंटी करप्शन खे ॿियनि इदारनि खे लिखंदासीं त हिन मां हमेशह जे लाइ हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि जी जेके शरीफ़ माण्हू जेके हिते हिन ते एतवार करे हिन वक़्त ते धोखे जे अंदरि रहिया आहिनि, उन्हनि सभिनी खे मां सुजाॻ करण जी हिकिड़ी इल्तिजा कयां थो, गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे हिन धोखेबाज़ मां हमेशह जे लाइ जान छॾायो। ऐं डिपार्टमेंट खे मां गुज़ारिश कयां थो, कोऑपरेटिव डिपार्टमेंट के रजिस्ट्रार साहब के DR साहब के AR साहब के हैदराबाद के, त महिरबानी करे हिन जी जेका करप्ट जेका आहे प्रैक्टिस आहे उनखे कुचलण जे हवाले सां हिन जा अकाउंट सील कया वञनि, हिन जी सेल परचेज जो सिस्टम जेको आहे सो बंदि कयो वञे, सोसाइटी जे मेंबरनि ते रहम कयो वञे। ऐं मां उमेदु कयां थो त डिपार्टमेंट कंहिं बि सूरत में रहवासियुनि सां नाइंसाफ़ी न कंदो, डिपार्टमेंट कंहिं बि सूरत में कोऑपरेटिव डिपार्टमेंट जे अंदरि जेके जीअं स्विगेस कोऑपरेटिव सोसाइटी आहे अमीन पटेल जे हथां कंहिं बि सूरत में मां सम्झां थो त हिन रहवासियुनि सां ज़ुल्म न कंदा, नाइंसाफ़ी न कंदा, न डिले कंदा। ओवरटेक फिल फौरन महिरबानी करे कई वञे। रजिस्ट्रार साहब खे बि गुज़ारिश कयां थो त ओवरटेक करे हिन अमीन पटेल जहिड़े करप्ट माफ़िया मां असांजी हिननि माण्हुनि जी रहवासियुनि जी सोसाइटी जी मेंबरनि जी जान छॾाई वञे ऐं हिन जी करप्शन खे वाइको करे इदारनि खे लिखियो वञे। सोसाइटी जा मेंबरनि खे मां गुज़ारिश कयां थो त पंहिंजूं गुज़ारिशूं पंहिंजूं शिकायतूं सभु आला अथॉरिटीज़ खे लिखी करे हिन जे अहलो अयाल खे हमेशह जे लाइ सबक़ सेखारण जे लाइ हीउ बहितरीनु मौक़ो आहे। करोड़ रुपया खाइण जी जेका आहे सा उहा विथी न मिली सघे, उनखां रिकवरी कराई वञे, सोसाइटी जे अंदरि ख़र्च थिए, करोड़ रुपयनि जी जेका करप्शन हिन कई आहे उहा हिनखां रिकवर कराए सोसाइटी जे अंदरि ख़र्च कई वञे ऐं जेके रहवासी आहिनि उनखे मुकमल तौर ते सिक्योर निज़ाम ॾिनो वञे, हुनजी लाइट जो निज़ाम, गैस जो निज़ाम ऐं प्रोटेक्शन जो निज़ाम, मेंटेनेंस जे हवाले सां ड्रेनेज जो निज़ाम बहितर बनाइण जे लाइ जेसीं ताईं हीउ शख़्स इहो 33-34 करोड़ रुपया खाधल वापसि न कंदो, तेसीं ताईं मां सम्झां थो त हिन सोसाइटी जी जेका डेवलपमेंट आहे उहा कंहिं बि सूरत में जेका आहे सा उहा मुमकिन न आहे।